ख़ैर नाज़रीन, आऊं आहियां कमांडो पंवर ऐं अवां ॾिसी रहिया आहियो पाकिस्तान जो सभ खां वधीक ॾिठो वेंदड़ न्यूज़ चैनल सचाई न्यूज़। ख़ैर नाज़रीन, मदेजी वासियुनि लाइ ख़ुशख़बरी जी ख़बर ॾींदा हलूं त शहर जे ख़राब थियल ॿिनि डिस्पोजेबल पंपिंग स्टेशन मां पीपी अॻवान एडवोकेट सैयद दुरमोहम्मद शाह ऐं ॿियनि मुअज़्ज़िज़ीन जे कावशुनि सां मुशवाणी मेले वारी पंपिंग स्टेशन ठही वई आहे। हिन पंपिंग स्टेशन ठहण सां पूरे मदेजी शहर ख़ुसूसन मुशवाणी मेला, दाया मेला ऐं मीरानी मेला वासियुनि खे फ़ाइदो हासिलु थींदो। इन सिलसिले में असां राब्तो कयो आहे माहिर कानून ऐं मदेजी शहर जे नौजवान सियासतदान पीपी अॻवान एडवोकेट सैयद दुरमोहम्मद शाह सां। जी दुरमोहम्मद शाह साहब, जेतोणीकि शहरियुनि जो चवणु आहे त हीअ पंपिंग स्टेशन अवां जे ख़ुसूसी कावशुनि सबबु फ़ाल थी आहे, वधीक अवां हिन पंपिंग स्टेशन बाबति छा चवंदव? जी बदिलिजी आहे। हिकिड़ो डिस्पोजल जेको दायनि जे पाड़े में आहे ऐं ॿियो डिस्पोजल जेको होॾे न्यू शेख मोहल्ला में हुयो, इहे ॿई नाकारा थी चुका। तो हुनजे लाइ असां एप्लीकेशन ॾिनीसीं जस्टिस अमीर रानी मुस्लिम साहब खे, जेके उन वक़्तु वाटर कमीशन जा चेयरमैन आहे, उहो पाण आया। उन सां मां पाण मुलाक़ात कई हुअमि कराची में। पोइ उहे पाण हिते आया मदेजीअ में ऐं ॿई डिस्पोजल ॾिठूं ऐं डायरेक्शन ॾिनऊं सेक्रेटरी जेको आहे पब्लिक हेल्थ खे, त तव्हां इहे ॿई डिस्पोजल चालू कयो। जंहिंमें हिकिड़ो डिस्पोजल चालू थियो आहे, ॿिए ते त कब्ज़ो थी वियो आहे ऐं शायदि के घर ठही विया। हाणे हिकिड़ो डिस्पोजल चालू थियण सां इहो फ़ाइदो पवंदो त हाणे जर जो पाणी बि साफ़ु थी वेंदो, हाणे पाणी बीहंदो बि न। इहो हिकिड़ो वॾो इशू हुयो। माण्हू इहे किराए करनि पिया, कंप्लेंट्स मां ॾे अचनि पियूं, त तव्हां महिरबानी करे हिन में जेको हाणे तदारुक वठो। ऐं मशीनूं जा ट्रांसफार्मर ऐं पाइप लाइनूं सभु इहे चोरी थी विया। हाणे ॿीहर खां इहे सभु लॻाइण हाणे चालू आहिनि ऐं इंशा ताला अॻिते बि इहो ॿियो जेको खूह आहे उहो बि मूंखे पूरी उमेद आहे त उहो। नाज़रीन, ज़रियनि खां मालूम थियो आहे त कुझु अरसो पहिरियां सैयद दुरमोहम्मद शाह जे कोशिशुनि सां जस्टिस अमीरानी मुस्लिम मदेजी जो दौरो कयो हुयो, जंहिं शहर जी पंपिंग स्टेशन खे रीएक्टिव करण लाइ उपाउ वठण जो वाइदो कयो हुयो। जंहिंखां पोइ मौसूफ़ पब्लिक हेल्थ वारनि खे पिणु ही पंपिंग स्टेशन खे तुर्त फंक्शनल करण जा अहकामात जारी कया हुया, जंहिंजे नतीजे में अॼु पंपिंग स्टेशन तयारु थी चुकी आहे। नाज़रीन, अचो त शहरनि खां पुछूं त ही डिस्पोजल पंपिंग स्टेशन रीएक्टिव थियण सां उन्हनि खे कहिड़ो फ़ाइदो पवंदो? शहर खे फ़ाइदो आहे। किनो पाणी जेको आहे नालनि में रहण जे करे या नालनि मथे अचण जे करे जरासीम या बीमारियुनि जा तक़रीबन इहे वाक़िया थींदा रहंदा हुया। हींअर जॾहिं ही डिस्पोजल फंक्शनल थियो आहे, उन खां पोइ असांजे नालनि जो पाणी जेको आहे उहो पंहिंजी हेठि सतह ते आहे ऐं उन जो पाणी नेकाल थींदो रहे थो। असां सिंध गवर्नमेंट जा तमामु थोराइत आहियूं जिन हिन डिस्पोजल खे फंक्शनल बणायो आहे। मूं बि कोशिशि वरिती, ॿियनि दोस्तनि बि वरिती। इन में साईं गुल हसन शाह हो, शहीद अहमद लाखो हो, नूरदीन मीराणी हुयो। त ही पाड़े जा जेके बि दोस्त आहिनि सभई असांजा मिट आहे, जेके पठान फैमिली वेठियूं आहिनि, उन्हनि सभिनी इहा कोशिशि कई हुई त हीअ डिस्पोजल फंक्शनल थिए। शुक्र अलाह जो त हिन वक़्तु फंक्शनल रहे थो ऐं माण्हुनि त जेको आज़ारु आहे गंदे पाणीअ जो उहो ख़तमु थी वियो आहे। में तव्हां जॾहिं हिते पाणी बीठो हूंदो त तव्हां ई आया हुयो, रिकॉर्डिंग वग़ैरह बि कई हुई, त हिते ॿार बचे सां सभिनी सां वॾो असरु हो। इवन त उन्हनि खे टपण में बि वॾी तकलीफ़ हुई। हाणे इहा साईं दुरमोहम्मद शाह बि पंहिंजे तरफ़ां कावशूं कयूं हुयूं, ॿियनि खे बि असां चयो हुयोसीं। त साईं दुरमोहम्मद शाह जी वॾी कावश इहा हुई त अमीर हानीअ खे जेको वठी आयो हुयो, उन खां बाद बि उन्हनि विज़िट कई। विज़िट खां बाद में उन्हनि जेको आहे इहो कयो त फौरी इन्हनि ते एक्शन खणंदासीं ऐं इनशा इन खे रीस्टार्ट कंदासीं। ऐं अलाह जे फज़ल सां अॼु हिन वक़्तु माना फंक्शनल आहे ऐं फंक्शनल सां असांखे इहो फ़ाइदो थियो आहे, हिकु त जर जो पाणी बि मेरो पियो थी वञे ऐं ईअं सम्झो त जर मां ईअं साओ पाणी पियो अचे। हाणे रनिंग थियो आहे त उनखां बाद में पाणी बि साफ़ु थींदो थो वञे ऐं ॿियो हीअ तकलीफ़ जेको आज़ार हो उहो असांखां घटिजी वियो। सुख इहो आहे त बाबा हाणे निकाल थींदो, किनो पाणी निकाल थींदो। अॻ में किनो पाणी बीहजी वियो, जरनि सां मिली वियो, जेको खाइण पीअण में वॾी तकलीफ़ आई, ॿियंदा भरे पिया अचूं। हाणे जेको आहे त पंहिंजे ई घर में थींदो, इहो असांखे सुख आहे।
अॻे हे डिस्पोज़ल अॻे के साल 8-10 साल हलंदड़ हुयो। कुझु माण्हू हिन जो सामान खणी आया की कीअं थिया मालिकी न थी। हे अलाह साईं जा एहसान आहिनि, साईं दुर्मोहम्मद शाह जा एहसान आहिनि जंहिं वरी हिन डिस्पोज़ल खे बहाल करायो आहे। हिन में जेको आहे जो ख़बर तॾहिं पवंदी जॾहिं जुलाई में पाणी सीमा वधंदियूं आहिनि, पोइ हिन डिस्पोज़ल जी ख़बर पवंदी त फ़ाइदेमंद आहे। हिते त एॾो आज़ार हूंदो, मथे साल जो मस्जिद गुज़िरियल साल मस्जिद वेंदा हुआसीं बि परियों लड़ी वेंदा हुआसीं, सिधो न वञी सघंदा हुआसीं। बिजली हलंदी त नालियूं ऐं घिटियूं भरिजी वेंदियूं। अलाह साईं जा एहसान आहिनि, हिन वक़्तु अहिड़ो को आज़ार न आहे। वरी नाकारा बणियल हुयो, घरनि में या त पाणी अची वेंदो, घिटियुनि में या त गंदो पाणी बीजी वेंदो, ॿार बचो स्कूल वञण लाइ बि ॾाढो परेशान हो, निमाज़ी वग़ैरह वेंदो, उन्हनि खे बि या त ॾाढी परेशानी ईंदी हुई। महल जो नंढो ॿारु घुमी फिरी सघंदो कोन हो, असां पाण वॾा घुमी वटि पासे वठी करे वेंदा हुआसीं बाज़ारि को शहर कमकार जे हिसाब सां। हाणे अलाह साईं महिरबानी सां, साईं दुर्मोहम्मद शाह जी महिरबानी सां, हुकूमतदार जी महिरबानी सां कमु सभु फर्स्ट क्लास थी हलियो आहे। गोॾे जहिड़ो पाणी बीहजी वेंदो, कोई शपक गाॾियूं ॿियो टियों आहिनि पिया फीसर मुशवाणी पठाण गंज, अहिड़ी ॻाल्हि न आहे। पर को मालिकी कोन पियो करे। SDO आहे हिन ई खाते जो इंजीनियर आहे एहसान अली जा, उन वीचारे कोशिशि कई बि न थी सघियो। हाणे इहो दुर्मोहम्मद शाह थो विधो अथनि, कुझु भलाई थी थिए, पाड़े जी भलाई आहे, हिक जी न आहे। तकलीफ़ वॾी हुई, बाक़ी बेअंदाज़ तकलीफ़ हुई, ख़राबु शइ न आहे। अॻ में बि हुया ट्रांसफार्मर मशीनियूं, उहे खजी वयूं, खाई विया उहे, वरी हाणे अलाह साईं ईमान ॾिनो अथनि। ॿियो हिन में दुर्मोहम्मद शाह जो बि अथव, उन करे बि कमु हले थो, जल्द थियो आहे जेका ॻाल्हि हुजे। जीअं त पब्लिक हेल्थ डिस्पोज़ल नंबर 2 जो मां ऑपरेटर आहियां। मूंखे 5 महीनो आहे बाबा जन जो हक़ु ॾिनो वियो आहे सैयद अमान अली शाह ऐं जतोई साहब जेको इंजीनियर आहे, ऐं सैयद अमान अली शाह जेको आहे SDO आहे, उन मूंखे हक़ु ॾिनो। 5 महीना अॻु में अची मूंसां राब्तो कयईं। हीअ फिटल हुई, 18 साल थी विया त हिते तमामु तबाहीअ जो मंज़रु हुयो, तबाही जो मंज़रु हो। घर असां जूं ज़मीना सर्वी नंबर जेके आहिनि 94, 95 वरल शाह मशवाणी, उन जूं जेके ज़मीना सफ़ा तबाह थी वेंदियूं। उहे पाणी मथां चढ़ी अॻियों असांजी मशीअ जी खॾ आहे, उहा बि तबाह थी वेंदी। ॾाढी तकलीफ़ में हूंदा हुआसीं। 18 सालनि खां पोइ साईं दुर्मोहम्मद शाह जे महिनत सां जेको इहो जज साहबु आयो, उनखे वठी आयो, ॾेखारियईं, विज़िट करायईं, जंहिंखां बाद में ही बहाल थियो। बहाल खां पोइ इहो तव्हां ॾिसो था मंज़र जो कोठियूं ठहियूं। हिन वक़्तु सैयद अमान अली शाह जेको SDO साहबु आहे, उहो तेल खणी ईंदो आहे, मां हलाईंदो आहियां बीके ते। बाक़ी जेको आहे ट्रांसफार्मर जो बि बंदोबस्तु थी वियो आहे, पोल लॻी विया आहिनि, हर शइ लॻी वई आहे। जेको पाइप लाइन आहे, असां पंहिंजे सर्वी नंबर 94, 95 में असां फ़सुल जेके आहिनि पंहिंजा, उहे असां नुक़सानु सठोसीं। 2.5-3 फुटनि जी खाटी थी, कणिका हुयूं, सभु कुझु सम्झो था त केतिरो न नुक़सानु थियो हूंदो। पर असां शहर जे भलाईअ जे ख़ातिर ऐं साईं दुर्मोहम्मद शाह जी महिनत खे अॻिते करण जे ख़ातिर असां उहे तकलीफ़ां सठियूंसीं। उहे तकलीफ़ां सही करे असां पंहिंजे ज़मीननि मां, पंहिंजे सर्वी नंबरनि मां वञी सिम शाख ताणी हिननि जी खाटी खणाई। उहो सरकार खणाई, साईं अमान अली शाह आयो, उहो SDO आहे, उहो जेको आहे त पाइप पुरायो हुयो। पाइप पुराए अची हेसि ताईं आहे, त आहिस्ते आहिस्ते कोठियूं ठहियूं। उहो जेको आहे त हाणे डीज़ल इंजन ते उहो असां हलायूं था। इंशाअल्लाह जेको आहे त महिल तक़रीबन मदेजीअ जो हिकिड़ो ईअं सम्झ त बुनियादु आहे मशाणी महल, जंहिंमें SP पीर मोहम्मद शाह आहे, SDM आहिनि, इंजीनियर आहिनि, हाई कोर्ट जा आहिनि। इन्हनि खे एतिरो त नुक़सानु हो जो असां निमाज़ पढ़ण लाइ ईंदा हुआसीं, पाचा मथे करे असांखे एतिरी तकलीफ़ हूंदी जो इंतिहा। हिन वक़्तु अलाह जे इनायत सां, इन्हनि जे महिनत सां, साईं दुर्मोहम्मद शाह जे महिनत सां हाणे असां साफ़ अचूं वञूं था, सुखियो साह खणूं था। जेको बि माना जोखिया महलो आहे, उनखे बि तकलीफ़ हुई तमामु। माना 3-4 हिते जेके क़ौम आहिनि, उन्हनि खे तकलीफ़ हुई। घिटियुनि में पाणी हुयो, मीराणी मला, जोखिया मला, दाया आहिनि, उन्हनि खे बि तकलीफ़ हुई तमामु। हाणे अलाह जे इनायत सां असांजी तकलीफ़ दूरि थी वई आहे। हीउ पाणी जेको आहे त सिम शाख ते पाइप 6 इंचनि जा जेके आहिनि पूरिया विया आहिनि, हितां हलाईंदा आहियूं, उते पाणी निकिरंदो आहे। तमामु सहूलियत आहे। डीज़ल इंजन ते साईं अमान अली शाह SDO साहबु खणी ईंदो आहे, उहा हलाईंदा आहियूं सुबुह खां वठी शाम ताणी।
पोइ ॾाढो शहर जेको हाणे सुकून खैर नाजरीन, मज़ीद खबरें और अपडेट्स के लिए देखते रहिए सच्चाई न्यूज़। आप हमारी खबरें किसी भी वक्त यूट्यूब, ट्विटर और फेसबुक पेज पर सच्चाई न्यूज़ स्पेल है SACHAR स्पेस NEWS लिखने के बाद सर्च करके देख सकते हैं।